जी, कराची में ट्रांसपोर्टरनि फ्यूल सब्सिडी मिलण बावजूद भी पंहिंजे भाड़नि में घाट टोड़ महांगाई करे छॾी आहे। सरकार पारां ट्रांसपोर्टरनि खे पेट्रोल जा ताज़ा अघ वधण बाद फ्यूल जी मद में सब्सिडी ॾिनी वई ऐं उन सब्सिडीअ जे बाद सरकार पारां मुक़ररु हिकु किरायो कयो वियो लोकल। उन लोकल किरायो हिते जेके ट्रांसपोर्टर आहिनि उहे उन लोकल किराए वारे जेको लिस्ट आहे उन ते अमल नथा कराइनि ऐं पंहिंजो मनपसंदि जेको किरायो वठंदा। जीअं हाणे हितां खां किरायो जेके थिए 80 रुपया त उते पैसेंजर 120 100 रुपया ऐं 150 रुपया भरंदे। मां हिते हिकिड़ो ॿियो शहरी मौजूदु आहे, हिन खां पुछां अब छा चवणु चाहींदा आहियो ट्रांसपोर्टर किराए जे बारे में? साईं 80 रुपयो असां ॾींदा आहियूं, 80 रुपये जी वजह असांखां 100 रुपयो हाणे वरितो अथऊं किरायो, ॿुधो साईं। पर असां ग़रीब मज़दूर माण्हू 100 रुपयो छो ॾियूं? हुकूमत चए थी जेको आहे किरायो 80 रुपयो उहो वठनि असां, पर हे 100 रुपयो छो था वठनि? ग़रीब माण्हू मज़दूर काॾूं ॾियूं असां? सही शहरी जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी। हिते हिकिड़ो ट्रांसपोर्टर आहे, उन खां बि पुछंदासीं त हुनजो छा चवणु आहे। हीउ हिकिड़ो ट्रांसपोर्टर आहे। आप बताएं क्या है, गवर्नमेंट की तरफ से जो किराया मुकर्रर है उससे ज्यादा लिया जा रहा है, क्यों? हम लोग तो यार 10 रुपए ज्यादा लेते, हमने कौन सा वो किया हुआ है? डीजल महंगा है, हम क्या करें यार, दिन ब दिन डीजल महंगा होता जा रहा है मेरे भाई। हुकूमत ने आप लोगों को ये रिलीफ दिया हुआ है, उन्होंने लिस्टें दी हुई है, आप लिस्टों पे अमल नहीं कर रहे। तो गरीब बंदे, हम तो दिहाड़ी वाले ड्राइवर है मेरे भाई, हम क्या करें? रेड बस वाले को कराए, उनको नहीं बोल रहे, हमारे को बोल रहे। आप लोगों को भी रेड बस की तरह एक लिस्ट दी गई है, आप उसके हिसाब से चले और फ्यूल सब्सिडी के मद में हर ट्रांसपोर्टर को पैसे दिए गए। ये डीजल कम करावे ना, हम अपने किराए में आ जाएंगे। 10 रुपए क्या चीज है? तव्हां ट्रांसपोर्टर जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी, शहरी जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिते ट्रांसपोर्टरनि जो चवणु आहे त हू 10 रुपया वधीक वठी रहिया आहिनि। जेका लिस्ट जारी थियल आहे उन मूजिबि हू अमल दरामद नथा कनि, पाण तस्दीक कनि था। शहरनि जो चवणु आहे त जिते 80 रुपए जो किरायो आहे उते असां 120 रुपया भरे रहिया आहियूं। हाणे ॾिसणो इहो आहे त गवर्नमेंट जंहिं तहत ऐलान कयो आहे उन ऐलान ते उहो अमल दरामद छो नथी कराए। हिते असां पब्लिक ट्रांसपोर्ट में ॾिठोसीं, बसियुनि में उहा लिस्ट बि न आहे लॻाई वई। हालांकि ट्रांसपोर्ट खाते पारां इहो पाबंद कयो वियो आहे त तव्हां पंहिंजी बसिस में लिस्ट लॻाइजो। ट्रांसपोर्टर जेकॾहिं उहा लिस्ट लॻाईंदो त मजबूरन आवाम खे उन ई किराए ते वेस्ट थींदो। इन वजह जे करे उहो ट्रांसपोर्टर लिस्ट नथो लॻाए ऐं पंहिंजो मनपसंदि जेको भाड़ो आहे उहो वठे थो।